अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अॼु जो सुवाल सां गॾु मां आहियां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, अॼु माज़ूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। हिकु अंदाज़े मूजिबि मुल्क जी आबादी जो 6 हिसो पर्सन ऑफ डिसेबिलिटीज़ जो आहे। सिंध में तक़रीबन 90 लख माण्हू ख़ासि फ़र्द आहिनि। उन्हनि जो असांजे समाज में एतिरो ई हक़ु हूंदो आहे जेतिरो आम माण्हुनि जो हक़ु हुजे थो। उन हवाले सां असां सां गुफ़्तगू लाइ मौजूदु आहिनि लाल मोहम्मद बलोच साहब। लाल मोहम्मद साहब, तव्हां पाण ख़ासि माण्हू आहियो ऐं पर्सन ऑफ डिसेबिलिटीज़ जा प्रोग्राम अटेंड कंदा रहिया आहियो। असांखे इहो ॿुधाईंदा त सिंध तोड़े मुल्क में पर्सन ऑफ डिसेबिलिटीज़ जी कहिड़ी पोज़ीशन आहे? नहमदुहु नसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं सभिनि खां पहिरियां थोराको आहियां SS न्यूज़ जो कि उन्हनि असांखे इन स्टूडियो में मदू कयो ऐं पर्सन विद डिसेबिलिटीज़ जो ॾींहुं आहे 3 दिसंबर जे हवाले सां अॼु जो प्रोग्राम रिकॉर्ड पियो थिए। जीअं तव्हां ॻाल्हि कई कि पर्सन विद डिसेबिलिटीज़ पहिरियां हैदराबाद, सिंध ऐं पाकिस्तान त एक्चुअली इहो कमु असां शुरू कयोसीं पास्ट 25 ईयर्स बिफोर। ऐं उन टाइम जागीरता बिल्कुलु न हुई ऐं पर्सन विद डिसेबिलिटीज़ तव्हां ख़बर आहे आइसोलेटेड हुआ ऐं सोशल मीडिया जो ऐं मीडिया जो दौरु हो कोन। उन टाइम सिर्फ़ु और सिर्फ़ु हलियो पिए हिकिड़ो चैरिटी मॉडल। चैरिटी मॉडल में ही अवल त हो आइसोलेटेड हुआ ऐं NGOs जो वॾो अमल दख़ल हो। NGOs सिर्फ़ु उन्हनि खे पंहिंजे पर्पज़ लाइ यूज़ कंदा ऐं उहो सिर्फ़ु उनखे ॾेखारे ऐं पंहिंजो स्कूलनि में खणी वेंदा, जीअं माल मवेशियुनि खे खणी वेंदा आहिनि ऐं वापसि चराए फिराए वापसि घर में खणी ईंदा आहिनि। त उहो चेंज ख़ासि कोन आयो पिए। त पोइ ज़रूरत ही महसूस थी कि पाकिस्तान में जेका 3.5 करोड़ पर्सन विद डिसेबिलिटीज़ आहिनि ऐं सिंध में जेके 90 लाख पर्सन विद डिसेबिलिटीज़ आहिनि ऐं हैदराबाद जी असां ॻाल्हि कयूं त 2.5 लाख पर्सन विद डिसेबिलिटीज़ आहिनि, आख़िर उन्हनि खे ॿाहिरि कढिणो आहे। पोइ असां ही पाण तहरीक हलाइसीं डिसेबल पीपल ऑर्गेनाइज़ेशन जी DPOs खे अलॻि कराईंदा आहिनि। पोइ असां उनजी 80% जेको मेंबर हुआ उहो पर्सन विद डिसेबिलिटी पाण हुआ। पर उन्हनि फ़ैसिलो ई कयो कि अॼु खां पोइ असां पंहिंजो जेको मुद्दो आहे, असां पंहिंजो जेको मसइला आहिनि, असांजा जेका इशूज़ आहिनि उहो न सिर्फ़ु लोकल सतह ते, प्रोविंशियल सतह ते, बल्कि असीं मरकज़ी सतह ते पाण वञी हाईलाइट कंदासूं ऐं इन जो सोल्यूशन कढंदासूं। अच्छा, पोइ असां जॾहिं पंहिंजे गिरदो नवा में नज़र रखियूं था, इन में पंहिंजो इंडिया पंहिंजो असांजो पड़ोसी मुल्क आहे, पोइ श्रीलंका आहे, पोइ जापान आहे, पोइ थाईलैंड आहे। जॾहिं ॿियनि कंट्रीज़ खे स्टडी कयो पिए त असांखे ज़हन में हीअ शइ आई कि 18वीं सदी में जेके कम हीअं असीं करूं पिया, 18वीं सदी में कड़ी गुज़री विया आहिनि। त असां ई फील कयो कि असां 18वीं सदी जो कमु हींअर कयूं पिया जेका अमेरिका में या जापान में 18वीं सदी में थी वियो। त असां पोयां केतिरा आहियूं। पोइ असां वियासीं, को एक्सचेंज प्रोग्राम उते थियो। असां वियासीं अमेरिकन डिसेबिलिटी एक्ट खे असां कॉपी करे पाकिस्तान में इनखे अची कन्वर्ट कयोसीं ऐं पाकिस्तान डिसेबिलिटी एक्ट ते अमल कयो, कमु कयो थी ऐं अल्हम्दुलिल्लाह पोइ क़ौमी असम्बली सां न सिर्फ़ु कसरत राय सां मंज़ूर थियो, बल्कि अल्हम्दुलिल्लाह उनजी इम्प्लीमेंटेशन बि शुरू थी वई। ऐं ॿी शइ छा कई, सिंध बिल्कुलु अनअवेयर हो। अगरि पाण केरु अगरि फॉरनर ईंदा या पर्सन विद डिसेबिलिटी ईंदा या उहो थोरो घणो कमु थियो पिए त कराची में सिर्फ़ु थियो पिए, थोरो घणो उहो बि कमु थियो पिए। त असां पोइ छा कयो, नंढा नंढा सेंटर्स उते क़ाइमु कयोसीं। 25 साल जेको अरसो आहे ऐं अॼु ताईं उन में असां पंहिंजी वक़्तु जेको सभिनि खां वधीक क़ीमती हूंदो आहे उहो ॾिनोसीं। तव्हां यकीन कजो, इन तहरीक वॾी कुर्बानियूं वरितियूं आहिनि। असां घर असां मारियूं पुलिस जी खाधियूं आहिनि, असां घरनि खां बेघर थी वियासीं। असां मोबिलाइज़ करण में असां उन सोसाइटी लाइ कमु कयोसीं पिए जेको इनविज़िबल हो। जंहिं वटि वञूं, जंहिं वटि मोबिलिटी जो मसइलो हो, जंहिं वटि वञूं, जंहिं वटि आइज़ जो मसइलो हो, जंहिं कम्यूनिटी वटि वञूं उन डेफ एंड म्यूट उहो मसइलो हो। ऐं पे दर पे पोइ असांजा हुक्मरान असां चवंदासीं अचो ऐं 3.5 करोड़ पाकिस्तान जा पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि, इन खे शामिलु किए बग़ैर पाकिस्तान तरक़ी नथो करे सघे। त उहे पॉलिटिशियन चवंदा सॉरी असां हलण फिरण खां कासिर आहियूं।
असां उनखे अगरि चवंदासीं हलो असां सां गॾु हलो, ॾिसो ॿुधो उनजो मसइलो छा आहे, हू चवंदा सॉरी असां ॿुधण खां ऐं ॻाल्हाइण खां कासिर आहियूं। अगरि असीं चवंदासीं हलो असां सां गॾु, ॾिसो उनजा कहिड़ी कंडीशन में आहिनि, हू चवंदा सॉरी वी आर ब्लाइंड, आवर आई साइट इज़ नॉट ओके, त पोइ असां पाण स्टेप्स खणियोसीं। पोइ असां छा चयो, अॼु खां पोइ असां पंहिंजी कम्यूनिटी लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ नए नए स्टेप्स क़ाइमु कंदासूं। पोइ सिंध डिसेबिलिटी एक्ट आयो। सिंध इन ज़मीन रोए ज़मीन ते वाहिद खितो आहे, हाणे असीं फ़ख्र खां चयूं पिया, वाहिद खितो आहे जिते सिंध डिसेबिलिटी एक्ट 2018 पास थियो आहे ऐं असां कानून जा हिसा थी विया आहियूं। इन सां गॾोगॾु उन जा रूल्स पास थी विया आहिनि, इन सां गॾोगॾु रूल ते इम्प्लीमेंटेशन शुरू थी वई आहे। पोइ ख़ासि तौर ते जेके असांजे पर्सन विद डिसेबिलिटी उनखे ख़बर ई शायदि कोन आहे, पाकिस्तान सिंध में हिकिड़ी डिपार्टमेंट ठही वियो आहे पर्सन विद डिसेबिलिटी एम्पावरमेंट जो, एम्पावरमेंट ऑफ पर्सन विद डिसेबिलिटीज़ जे नाले सां DEPD, डिपार्टमेंट ऑफ एम्पावरमेंट ऑफ पर्सन विद डिसेबिलिटी जे नाले सां हिकिड़ी डिपार्टमेंट कमु करे पियो। असांखे इहो ॿुधाईंदा त हर साल पर्सन ऑफ डिसेबिलिटीज़ जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, अॼु बि मल्हायो पियो वञे, त छा उन्हनि ख़ासि माण्हुनि खे कोटा तहत नौकरियूं मिलनि थियूं ऐं उन्हनि खे पंहिंजा हक़ मिली सघनि था? बिल्कुलु जी सही। जीअं हींअर मूं ॻाल्हि कई, बदकिस्मती सां थोरो अञा ताईं असां इन शयुनि में लॻा पिया आहियूं कि रैंप ठाहिया वञनि, जॉब्स ॾी वञनि। जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं पर्सन, इंसान, इट मीन्स कि उन जा फंडामेंटल राइट्स उनखे डोर स्टेप ते ॾिना वञनि। 3.5 करोड़ पर्सन विद डिसेबिलिटीज़ में विज़िबल चंदन, फ्यूचर बहितर आहे पास्ट खां, बट एतिरो कमु कोन थी सघियो आहे जिते जेके असीं चऊं मुतमइन आहियूं। पर हाणे इन में कसूर असांजो पंहिंजो, कसूर असांजे पर्सन विद डिसेबिलिटी जो पंहिंजो कि उन्हनि अमली किरदारु अदा कोन कयो। ॾिसो, जेको शख़्स चाहींदो कि मुंहिंजे लाइ कमु कयो वञे, इन सां चेंज छा पियो अचे, जॾहिं माण्हुनि जो हिकिड़ो माइंड सेट थियल हो कि हीउ जॾा, ही माज़ूर, ही लंगड़ा, अहिड़ा वर्ड थींदा, सवाल थींदा, हीअ चवंदा व्हीलचेयर ते मीन्स कि इन्हनि खे ख़ैरात ॾियो। हाणे कॉन्सेप्ट चेंज थी वियो आहे, कस्टमाइज़ व्हीलचेयर खे आम कयो वियो आहे। इन कस्टमाइज़ व्हीलचेयर खे जॾहिं आम कयो वियो त इन कस्टमाइज़ व्हीलचेयर ते हू ॿारड़ियूं, हू छोकिरा जेके घर में मुक़य्यद हुआ, जेको आइसोलेटेड हुआ, जेको पंहिंजी मौत जो इंतज़ारु पियो कयो, हाणे अलहमदुलिल्लाह यूनिवर्सिटियूं आबाद थी वियूं आहिनि, स्कूल आबाद थी विया, मॉल्स आबाद थी विया, घड़ी घटियूं आबाद थी वियूं, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे जा ऑफिसिस आबाद थी विया, प्रोविंशियल गवर्नमेंट जा ऑफिसिस आबाद थी विया। छाजे करे? पर्सन विद डिसेबिलिटीज़ खे हिकिड़ी ज़हनी हमांगी अची वई आहे। पर्सन विद डिसेबिलिटीज़ खे असां हिकिड़ी अवेयरनेस ॾिनी आहे, अवेयरनेस हीअ ॾिनी आहे कि ॾिसो तव्हांजो कानून मौजूदु आहे। जीअं असीं ॻाल्हि कयूं था कि हिकिड़ो कानून आहे कि कहिड़ी क्राइम करे थो त उन कानून जे मूजिबि हुनखे सज़ा ॾिनी वेंदी आहे। त हाणे पर्सन विद डिसेबिलिटी हिकिड़ो कानून अची वियो आहे, उन कानून जे मुताबिक़ हीअ आहे कि गवर्नमेंट पाबंद आहे कि इनखे राइट टू एजुकेशन, राइट टू हेल्थ, राइट टू ट्रांसपोर्टेशन, हर उहा शइ मुहैया करे। अगरि मुहैया नथा करे सघनि त पर्सन विद डिसेबिलिटी पाण वञी कोर्ट जो दरवाज़ो खटखटाए सघनि था एज़ अ महज़ब शहरी। ॾिसो, घर में वेही कंहिंखे राइट्स कोन था मिली सघनि। हाणे असीं निकिरी विया आहियूं, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे चयूं था, प्रोविंशियल गवर्नमेंट के चाहिए था, मरकजी गवर्नमेंट के चाहिए था, वी आर रेडी टू कलेक्ट आवर राइट्स। नाउ अब हम बैठने वाले नहीं, हाँ असी कौन वेंदासूं, हाँ असी निकरी विया आहियूं। हाँ चेंज ईंदो, चेंज इन सेंस में ईंदो जीअं पाकिस्तान इंडिपेंडेंट लिविंग नेटवर्क कयो आहे, चेंज इन सेंस में ईंदो कि जीअं जीअं हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर पूरे सिंध में, पूरे हैदराबाद में, पूरे कराची में, पूरे सखर में, पूरे नवाबशाह में, सिंध जे तूलो अर्ज़ में, पाकिस्तान जे तूलो अर्ज़ में हाँ सेंटर्स कायम थियनि पिया। ज़रूरत नंबर जी आहे। हाँ आउं ॻाल्हायां थो पाकिस्तान जे बासियनि खां, तव्हां लाइ हिकिड़ो मैसेज आहे। हाँ आइडेंटिफिकेशन तव्हांजो कमु आहे। आइडेंटिफिकेशन करे असांखे ॿुधायो, असांजी गाॾियूं वेंदियूं उनखे सेंटर में खणी ईंदियूं, इन्हनि जी कैपेसिटी बिल्ड थींदी, ट्रेनिंग थींदी, तो इंशाअल्लाह वाज़ीम पोइ उहे माण्हुनि ते जिते माण्हू तर्स खाईंदा आहिनि, पोइ छा थींदो, उहो माण्हू सिंध जे लाइ फ़ख्रु थींदा। उहो माण्हू मुंहिंजी सिंध जेकी अमड़ आहे उनजो फ्लैग खे लहराईंदा। पोइ उहो माण्हू जेको पाकिस्तान जे तूलो अर्ज़ में मुक़य्यद आहिनि, उहो माण्हू जो तर्स जी निगाह सां माण्हू खे ॾिसनि था, पोइ पाकिस्तान में छा थींदो, पाकिस्तान न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि सारी दुनिया में वञी पाकिस्तान जो झंडो लहराईंदा। ऐं न सिर्फ़ु
असां लाइ बासे फ़ख्र थींदा बल्कि असांजी मुल्क जी तालीमी तरक़ी में असांजो किरदार बि अदा कंदा। नाज़रीन, असां वटि हिकु डिसेबिलिटीज़ भाड़ो बिलाल बि मौजूदु आहे। बिलाल बाबा, तव्हां पंहिंजी ज़िंदगी बाबति असांखे ॿुधायो त हाणे तव्हां उहा पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारियो था? मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजी पहिरों ज़िंदगी कीअं हुई ऐं हाणे कीअं आहे। पहिरों मां हिकिड़े हंधि वेठो हूंदो हुयमि, 1 साल पहिरों मां हिकिड़े हंधि वेठो हुयमि। मूंखे अबू खणी ईंदो, बेड ते विहाए छॾंदो, वरी खणी वेंदो, वरी स्कूल खणी वेंदो, वरी उते ई वापसि अची बेड ते विहाईंदो। मां सॼो ॾींहुं पप्पा चवंदी, जे पापा वॉशरूम करा, पापा मूंखे मानी खारा, पापा मां पाणी पिया। वरी पोइ मां जॾहिं सलाल मोहम्मद जी ख़बर पई त पोइ मां हेॾे आयमि, हिंट्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर में आयमि ऐं सर सां मां ॻाल्हाइणु कयमि, बातचीत कई। पोइ सर चयो त तव्हांखे हिते सुठो माने की चई वेंदो ऐं तव्हांखे हिते सुठी तरह सां माने एंट्रेंड कबो, तव्हांखे हिते इलेक्ट्रिक व्हीलचेयर ॾेई वेंदी। हाणे मां हिते हर कोई माण्हू चए थो हे कुझु न करे सघंदो, हे छा कंदो। हाणे अॼु मां पंहिंजे इदारे में कासमाबाद में उड़ां पियो, अॼु मां पंहिंजे सिंध में पियो उड़ां, कराची में पियो उड़ां। त मूंखे माण्हू अॼु ईअं अॻे उहे चवंदा हुआ त हाणे हे कुझु नथो करे सघे, त अॼु उहे ई था माण्हू मूंखां था वठनि। त मां इहो ई त चवणु चाहियां त जेको बि मूं वांगुरु आहिनि बिलाल घर में, उहे डॉक्टर बि थी था सघनि, उहे इंजीनियर बि थी था सघनि, उहे कंप्यूटर ऑपरेटर बि थी था सघनि। जीअं मां हाणे डॉक्टर आहे, मुंहिंजी ख़्वाहिश थिए थी त मां डॉक्टर थियां। इहो ई त चवणु चाहियां, माण्हुनि खे पैगाम त ॾियां त कढनि उन ॿारनि खे जेके मूं वांगुरु घरनि में वेठा आहिनि, अकेला ॿार, उहे बच्चा उन खे कढनि इन हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर में खणी अचनि ऐं हिते उन खे पढ़ायो वेंदो, उनखे कंप्यूटर सेखारियो वेंदो। अच्छा बिलाल, असांखे इहो ॿुधाईंदा त तव्हां हाणे जेको ज़िंदगी कीअं गुज़ारियो था, त उनखे ॿाहिरि तव्हां ख़रीदारी करणु वञो था, स्कूल वञो था या कुझु शहर में घुमो फिरो था, उहो कीअं तव्हांजी लाइफ आहे? जी, हिते सलाल मूंखे हेॾो ट्रेन कयो आहे, जहांगीर मां पप्पा चवंदो हुयमि हाणे त मां पाण थो कमु कयां इलेक्ट्रिक व्हीलचेयर ते। हाणे मां उहो माण्हू ॾींहुं वार जेको मूंखे चवंदा त अॻे तूं छा कंदी, हाणे त तुंहिंजे हाणे त तूं कुझु न करे सघंदी, वेठो आहे हिकिड़ी हंधि ते, न स्कूल थो वञे, स्कूल खां अचे थो घर थो वेह ऐं घर खां वञे थो त बसि स्कूल, इहा ई अथई तुंहिंजी। हाणे मूंखे उहे माण्हू चवंदा त वाह, छा त तूं बिलाल इंडिया ते थो अचे, छा बिलाल तूं टीवियुनि ते थो अचे। हाणे उहे माण्हू अॼु मूंसां मदद वठनि। तव्हां हाणे जेको ज़िंदगी कीअं गुज़ारियो था, त उनखे ॿाहिरि तव्हां ख़रीदारी करणु वञो था, स्कूल वञो था या कुझु शहर में घुमो फिरो था, उहो कीअं तव्हांजी लाइफ आहे? बसि मां हाणे वेंदो आहियां शयूं वठणु, ॿाहिरि मुंहिंजो हिकिड़ो शॉप वारो, हुन सां मां शयूं वठणु वेंदो आहियां। हाणे मां इंशाअल्लाह वेंदमि जापान, वरी हाणे कराची बि वेंदमि 3 दिसंबर ते। हाणे मूंखे हर शइ मूंखे माने वठण जी हो थी वई आहे। चीफ मिनिस्टर खे मां इहो त पैगाम ॾियणु चाहियां, वज़ीर आला खे, त उहे अचनि असां सां गॾु वेही कमु करनि, असां जीअं कमु पिया कयूं उहे करनि। असांखे व्हीलचेयरियूं त खपनि, असांजे इदारे में ॾाढियूं घटि आहिनि व्हीलचेयरियूं, उहे असांखे खपनि। वज़ीर आला, मूंखे पंहिंजी अमेरिका वञिणो आहे, उते मूंखे ट्रेन थी अचिणो आहे, हिते मां थी आहियां, हाणे होॾियूं जी थो ॾिसणु। नाज़रीन, माज़ूरी सिर्फ़ु ज़हनी कैफ़ियत जो नालो आहे। माज़ूरी मां मुराद उहे सबब आहिनि जिन जी घटिताई जे करे इंसानी कारकर्दगी मुतासिर थिए थी। उन्हनि माज़ूरियुनि मंझां कुझु माज़ूरियूं पैदाइशी हूंदियूं आहिनि ऐं कुझु हादसनि या ॿियनि सबबनि जे करे पैदा थींदियूं आहिनि। असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि डॉक्टर संजना साधवाणी साहिबा। डॉक्टर साहिबा, असांखे ख़ासि माण्हुनि जे डिसेबिलिटीज़ बाबति ॿुधाईंदा त उहे बीमारियूं कीअं पैदा थींदियूं आहिनि ऐं उन्हनि खे कीअं बहितर बणाए सघिजे थो? अॼु तव्हांखे आउं ॿुधाईंदी डिसेबल पर्सन जेको पैदाइशी ॿिनि तरीक़े थींदा आहिनि। हिकिड़ो त कज़न मैरिड, अगर पाण कज़न्स में मैरिड कंदा आहियूं त पोइ 100 मां 80% माना आहे त माना डिसेबल पर्सन डेफिनेटली थींदो। उनखां अलावा ब्लड सर्कुलेशन इहो हूंदी आहे, मदर जी डिप्रेशन में वञणु। अगर कोई मदर डिप्रेशन में आहे, जब हू डिप्रेस्ड प्रेगनेंसी जे टाइम ते डिप्रेशन हुनखे वधीक आहे, त सेकेंड हुनजी ज़्यादातर वजहूं आहिनि। सेकेंड वजह आहे अगर अल्ट्रासाउंड ड्यूरिंग प्रेगनेंसी बार बार रिपीट करणु, बार अल्ट्रासाउंड जॾहिं थींदो आहे त उनजो जेको शुरायूं आहिनि प्रेगनेंसी में माना बेबी खे इश्यूज़ कंदियूं आहिनि। उनखां अलावा जॾहिं मदर ॾाढी डिप्रेस थींदी आहे या फिर उन जिस्म में पाणी जी कमियाई थींदी आहे त हुन पाणी सुकण जी वजह सां हमेशह CP चालू थींदा जॾहिं पाणी सुकी वेंदो आहे।
उनखां अलावा हिनजी इहो बि आहे अगरि डिसेबल स्पीच डिसऑर्डर, अगरि स्पीच डिसऑर्डर आहे त प्रेगनेंसी जे टाइम ते ई मदर के हैंड्स ते निशान थींदा आहिनि। वजहूं जाम आहिनि, डिप्रेशन लेडीज़ जी ऐं ज़्यादातर जेको आहिनि डिप्रेशन जी वजह सां ई थींदी आहे मसइलो। ऐं हुनखां पोइ अगरि स्पाइनल कॉर्ड इंजरी हू थींदी आहे हिकिड़ो त बाय बर्थ, माना जॾहिं प्रेग्नेंट हूंदो तॾहिं, उनखां पोइ थींदी आहे कोई एक्सीडेंट थी वञे या फिर कोई अहिड़ी वजह थी वञे उन तरीक़े थींदी आहे। अच्छा, तव्हां मुख़्तलिफ़ इन्हनि सेंटरनि ते इन्हनि जी तरबियत कंदा रहंदा आहियो, उनखे ॻाल्हाइणु सेखारींदा आहियो ऐं उन्हनि जी जेका आहे तरबियत कंदा आहियो, त उहा तव्हां कहिड़े नमूने सां कंदा आहियो? स्पीच थेरेपिस्ट, स्पीच जी इहो हूंदी आहे ॿारड़ो अगरि हिकिड़ी हेयरिंग इम्पेयर माना जेको ॿुधण ऐं ॻाल्हाइण में मसइलो हुजे। सेकेंड आहे स्पीच डिसऑर्डर जंहिंखे ख़ाली स्पीच में मसइलो आहे। हुनखां अलावा आहे इपल मतिलबु जेको ॻाल्हाइण में हिचकिटाए थो, माना हाणे जीअं आहे मां इन तरीक़े या फिर ॻाल्हाईंदे ई कोई वर्ड खे खाइण। उनखां अलावा जी साउंड जी हूंदी आहे, इनमें मतिलबु कई वजहियूं आहिनि। स्पीच में हिकिड़ो त सफ़ा नथो ॻाल्हाए सघे, उनजी थेरेपी थींदी आहे, OMM एक्सरसाइज थींदी आहे। हिकिड़ो हेयरिंग इम्पेयर आहे त असां उनखे हेयरिंग मशीन जी सजेशन ॾींदा आहियूं, जीअं हू ॿुधणु शुरू कंदो त ॻाल्हाईंदो, ठीकु आहे। उनखां पोइ जॾहिं असां वटि कोई ईंदो आहे चेकअप लाइ त हुनजो पहिरीं असां ॾिसंदा आहियूं हुनजी टंग टाए त कोन्हे। टंग टाए मीन्स ज़बान खे मथे करण जे टाणे अगरि हुनजी टाए हुजे त हुनखे उन ई तरीक़े ट्रीटमेंट हुनजो ऑपरेशन थींदो आहे। पर असांजे सेंटर में जी हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर में असां सिर्फ़ु ॻाल्हाइण कोन सेखारींदा आहियूं, हुनखे अॻियां लाइफ में कीअं अॻियां पंहिंजी थ्योरी माना कमु करे सघे। क्योंकि स्पीच जो त जस्ट अधु घंटे जो कॉन्सेप्ट हूंदो आहे या 20 मिंट जो हूंदो आहे, उनजी थेरेपी हूंदी आहे। बट हू अॻियां कीअं वञी सघे, माना हुनखे असां हर शइ हू सेखारींदा आहियूं। हू मानी कीअं पचाए, हुनखे घर जो कमु कीअं करिणो आहे, हुनजी स्टडी कीअं करणी, हुनजो वर्कआउट छा आहे। माना हिकिड़ी पाण शइ ते पाण हमेशह इहो ई सोचंदा आहियूं न, कोई डिसऑर्डर आहे, हलण जो मसइलो, ॻाल्हाइण जो मसइलो, दिमाग़ में, त पाण हुते ई डॉक्टर खे पैसा ॾेई माना ख़र्च करे पाण हुन ई में पाण हुननि जी शइ नथा ॾिसूं कहिड़े नमूने हुनजो दिमाग़ त सही आहे न, हू अॻियां कीअं हले, अॻियां हुनजी थ्योरी वर्क कीअं पाण करायूं। त असांजो जेको फोकस जेको हूंदो आहे हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर में, असांजो फोकस हूंदो आहे ॿार खे अॻियां कीअं वधाइणो आहे, ॿार अॻियां जॉब कीअं करे सघे थो। उनखे सिर्फ़ु ॻाल्हाइण जो या फिर ॿियो कोई हलण जो मसइलो, असांजो इहो आहे हुनखे अॻियां वधाइण जो। हुनखे असां माना हू 24 घंटे में असां वटि माना 8 खां 5 ताणी हूंदा आहिनि। असां 8 खां 5 ताणी हुनजे वर्कआउट में, हुनजी स्टडी ते, हुनजो कंप्यूटर क्लास ते, हुनजी कहिड़े नमूने हू अॻियां हली सघे, माण्हुनि सां ॻाल्हाए सघे, मानियुनि जी ट्रेनिंग ॾींदा आहियूं। छोकिरनि खे बि ॾींदा आहियूं। हू ख़ुदि इंडिपेंडेंट जो छा मतिलबु आहे, हुन पिंड खे इंडिपेंडेंट थियणो आहे, हुनखे पंहिंजो कमु ख़ुदि करिणो आहे। त असां उन्हनि खे सेखारींदा आहियूं तव्हां किन तरीक़े पंहिंजो कमु कयो ऐं अॻियां वधी सघो। असांजे सेंटर में ज़्यादातर जेको ई आहिनि 80% जेको आहिनि उहो हैंडीकेप ई आहिनि जेको जॉब करनि पिया। त अॻियां वधाइण लाइ असांजी थ्योरी आहे, मतिलबु ॾिसो त हुन घर में शट डाउन ना कयो, हुनखे ॿाहिरि कढो ऐं हुनखे ॾिसो हू तव्हांखां मथे होशियारु आहे, हू तव्हांखां बहितर वर्कआउट कंदो। अच्छा डॉक्टर साहिबु, असांखे इहो ॿुधाईंदा त तव्हांजो जेको सेंटर आहे उन सेंटर में जेके 2.5 सालनि में तव्हां हिते रहिया आहियो त उन कहिड़ो कमु कयो आहे? असांजे सेंटर हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर 2.5 सालनि में छा कयो आहे, हैदराबाद में मतिलबु ॿार जेको आहिनि घर में बिल्कुलु बंदि आइसोलेट, छा सम्झ पाण खे अगरि जीअं करोना आयो हिकु ॾींहुं केरु पाण खे हफ़्तो 2 हफ़्ता आइसोलेट हुआ, पंहिंजी छा हालति थी हुई। ऐं हुन ॿारनि खे बचपन खां वठी हेसि ताणी आइसोलेट में हिकिड़ो करणु ॾाढी मुश्किल उन्हनि जो वक़्तु हो। असां हुननि मां ॿाहिरि कढियो। हाणे असां वटि कई अहिड़ियूं आहिनि जीअं ज़रीना आहे, गज़ाला आहे, उहा 9th क्लास में पढ़नि पियूं, नूर फातिमा इंटर कंप्लीट कई आहे, जॉब करनि पियूं ऐं मानी पचाइणु सिखियूं आहिनि, हू पंहिंजो कमु अॻियां करनि पियूं, जॉब थी आहे। माना आइसोलेट मां हू ॿाहिरि निकिरी हुन पंहिंजी पाण खे ॾेखारो, जंहिं घर में सिर्फ़ु बंदि थियल हुयो उहो हर किथे घुमण फिरण लाइ असांजे सेंटर कोठे वियो आहे। उन खे ज़िंदगी में आसानी कीअं लाजे असांजी सेंटर उहो सेखारियईं। आसानी में माना हर शइ हू ईज़ीली हुते करे सघंदी, हुते हुनखे कोई रोक टोक कोन हूंदी आहे, हू किथे बि वञनि। हुन पढ़ाई में दिलि कोन्हे, ओके तव्हांजी पढ़ाई कोन्हे करणी, तव्हांखे कमु करिणो आहे कमु कयो। हुन जो जेको दिलि चाहे थो न असांजे सेंटर में, हायर सेंटर में, उहो ई करण जो कमु। त ऐं असां
आइसोलेट असां हिकिड़ी कहाणी आहे, नालो तव्हां कोन थी ॿुधायां, बट इहो थियो हो रीज़न वाइज़ हू पंहिंजे पाण खे माना 27 ईयर्स जी आहे, हू पंहिंजे पाण खे सुसाइड करण जी कोशिशि कई। जॾहिं असांजे सेंटर खे ख़बर पई, असांजी पूरी टीम हुन वटि वई आहे ऐं हू पंहिंजे पगनि तां कमु कंदी आहे, ठीकु आहे। ऐं असांजी टीम वई आहे, हुनखे आइसोलेट मां ॿाहिरि कढई आहे, हुनजो कमु ॾिठई आहे, हू हुनजा हथ नथा हलनि त पेर त हलंदा न, हू पंहिंजे पेरनि सां लिखी सघे थी, ड्राइंग करे सघे थी ऐं मैसेज टाइप, मतिलबु असां कुझु आहियूं हुनजे बराबरि ज़ीरो, हू एॾा सुठा मैसेज टाइप करे सघे थी ऐं हेॾो कुझु करे सघे थी, त असां हुनखे ॿाहिरि कढियो आहे। असां अहिड़ा कई इंसान जेको आहिनि असां ॿाहिरि, असांजे सेंटर जेको आहे न हू कामयाबी जे बुनियाद तां, बट हिकिड़ो आहे, अगरि इन जहिड़ा सेंटर हिते हैदराबाद में 8 खां 10 खुलनि त तव्हां ॿुधो, असां वटि 100 आहिनि, हुते 200 हूंदा, त पूरे हैदराबाद में 2500 डिसेबल पेशेंट आहिनि। हुन अॻियां वधण लाइ हुननि खे इन तरीक़े सेंटर खुलनि ऐं हू अॻियां वधी सघनि। महिरबानी डॉक्टर साहिबा तव्हांजी। नाज़रीन, तव्हां पर्सन ऑफ डिसेबिलिटीज़ बाबति ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जा मसइला ॿुधा, उन्हनि जे नालनि ते हर साल आलमी ॾींहुं मल्हायो वञे थो, पर उन्हनि खे पंहिंजे हक़नि खां महरूम रखियो वञे थो। सुवालु इहो थो पैदा थिए त माज़ूरनि जो आलमी ॾींहुं त मल्हायो वञे थो, पर उन्हनि खे पंहिंजा हक़ छो नथा ॾिना वञनि। उन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा, वरी मिलंदासीं ॿिए प्रोग्राम में ॿिए कंहिं सुवाल सां गॾु। तेसिताईं इजाज़त, अला वाहे।